क़ालल मुसन्निफ़ु रहमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मिनस्सिम्मति इंदल कूफ़िय्यीन व असलुहु विस्मुन हुज़्ज़िफ़तिल वावु व उव्विदत अन्हा हमज़तुल वस्ल लियकिल्ल ऐलालुहु व रुद्द बिअन्नल हमज़त लम तुहद दाख़िलतन अला मा हुज़्ज़िफ़ सदरुहु फ़ी कलामिहिम। व मिन लुग़ातिही सिम्मुन विस्मुन सिम्मुन व सुम्मुन व क़ाल बिस्मिल्लज़ी फ़ी कुल्लि सूरतिन सिम्मुहु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिल्लज़ीन इस्तफ़ा। अम्मा बाद। पहिरियां त इस्म जे मुतालिक़ बिसरनि जो मज़हब बयानु कई त इस्म बिसरनि वटि सुम्मुह मां वरितल आहे ऐं उन जी तहक़ीक़ खे क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह बयानु करे उन जी ताईद फ़रमाई। हाणे वरी कूफ़िन वटि इस्म जो जेको असुलु आहे चए थो इस्म सिमत मां वरितल आहे, इदतुनि वांगुरु। जीअं इदतुनि असल में वेदुनि हो, ईअं सिमतुनि असल में छा हो, विस्मुनि हो। पोइ वाव खे हज़फ़ कयो वियो ऐं उन जी जाइ ते हमज़ो वसली आंदो वियो। चवनि था कूफ़ी त इहो इन जे करे कयूं था त इन में तहलील घटि थिए थी। हूअं तव्हां बिसरनि जे मज़हब मुताबिक़ पछाड़ी वारे अखर खे कंदो हज़फ़, शुरू वारे खे साकिन, वरी हमज़ो वसली आणियो त केॾी तव्हां एलाल वधाई, तहलील घणी थी। पर हिन सूरत जे अंदरि तहलील बिल्कुलु घटि थी थिए त जिथां तव्हां हर्फ़ खे हज़फ़ कयो आहे उन जॻह साॻीअ ते तव्हां हमज़े वसली खे आंदो आहे त जीअं त लिया किल एलालुहु त जीअं उन जी तहलील छा थिए, घटि थिए। तंहिं करे इहा जेका उन जी मुश्तक़ मिनो आहे उहा बहितर आहे। सम्झे मुंहिंजो जी साईं। त सिमत मां वरितल आहे कूफ़िन वटि, उन जो असुलु विस्म आहे, वाव खे हज़फ़ कयो वियो, उन जे एवज़ हमज़ो आंदो वियो वसली त जीअं उन जी एलाल छा बणिजे, घटि बणिजे। हाणे क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह छो त बिसरनि जे मज़हब जा मुअय्यिद आहिनि, तॾहिं फ़रमायूं व रुद्द जे ज़रिए त इहा ॻाल्हि असां उन जी तरदीद कई आहे हिन तरीक़े सां त तव्हां चओ था त इन में क़िलत एलाल आहे ऐं क़िलत एलाल कसरत एलाल खां बहितर आहे। त जंहिं बि सीगे जे अंदरि तहलील घणी थिए ऐं ॿिए एतबार सां तहलील घटि थिए त तहलील घटि थियण वारो एतबार सुठो आहे। क़ाज़ी बेज़ावी फ़रमाए त इहा ॻाल्हि तव्हांजी सुठी कोन्हे, इन जी असीं तरदीद हिन करे था कयूं त ईअं अरब जे कलाम में अहिड़ो को बि नज़ीर कोन्हे को जो ईअं थियो हुजे जो शुरूअ में ई को अखर हज़फ़ करे उन जे शुरूअ में ई हमज़ो वसली आंदो अथनि, ईअं कोन्हे। ईअं थियो आहे त पछाड़ीअ में को अखर हज़फ़ थियो आहे त उन जे शुरूअ में हमज़ो वसली आंदो वियो आहे। तंहिं करे अवां जो इहो पेश कयल दलील जेतोणीकि क़िलत एलाल वारी ॻाल्हि सही आहे, पर अहिड़ी ॻाल्हि या इन जो नज़ीर मिसाल अरब जे कलाम में मिले ई कोन थो ऐं हमज़ो वसली इन ॻाल्हि सां मशहूर बि कोन्हे जो उहो अहिड़े कलमे ते दाख़िल थिए जंहिंजे पछाड़ीअ में छा कयो वियो हुजे, को अखर हज़फ़ कयो वियो हुजे। शुरूअ में को अखर हज़फ़ कयो हुजे, माना शुरूआत में को अखर हज़फ़ कयो वियो हुजे। ईअं थियो आहे त पछाड़ीअ में अखर हज़फ़ कयो वियो आहे, शुरूअ में हमज़ो वसली आंदो वियो आहे। पर ईअं अरब जे कलाम में कोन्ह थियो आहे त शुरूअ में ई अखर हज़फ़ कयो वञे, शुरूअ में ई हमज़ो वसली आंदो वञे। तंहिं करे इहा ॻाल्हि अवां जी सही कोन्हे, को नज़ीर मिले त असीं मञूं। हाणे इहो बस पूरो थियो कूफ़िन जे दावा ऐं दलील खे बयानु करे क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह उन जे दलील जी तरदीद कई। वरुद्द बिअन्नल हमज़त लम तुअद दाख़िलतन अला मा हुज़िफ़ सदरुहु फ़ी कलामिहिम जे ज़रिए वरी क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह व मिन लुग़ातिही खां इस्म जे ॿियनि लुग़तुनि खे बयानु पिया कनि त इस्म जूं आहिनि टोटल 5 लुग़तूं। हिकिड़ो त इस्म जेको असीं चऊं था, ॿियो आहे सुमन जेको पोइ ते गुज़री आयो शेर जे अंदरि, वल्लाहु अस्माक सुमन मुबारकन, इहा बि हिकिड़ी लुग़त आहे। यानी लुग़त में सुमन बि इस्म खे छा कंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। हिकिड़ी त इस्म जेको असीं उमूमी तौर ते पढ़ंदा आहियूं, ॿी कहिड़ी आहे सुमन, टी पाण बयानु कई सुमुन, चौथी आहे सिमुन, पंजूं आहे उस्मुन। पर उस्मुन छो न बयानु कई, भला हू त 2 गुज़री आयूं, 2 पाण बयानु कई, हिकिड़ी लुग़त रहिजी वई। त उन जो जवाबु इहो आहे त उस्मुन इन जे करे त उस्मुन ऐं सुमुन साॻिए दलील जे तहत पढ़ंदा आहिनि। जेके लुग़त वारा सुमुन पढ़ंदा आहिनि उहो साॻियो ई दलील उस्मुन जे लाइ ई आहे। तंहिं करे वरी उन जी ज़िक्र करण जी ज़रूरत पेश कान आई त इस्म जे अंदरि अरबनि जूं घणियूं लुग़तूं आहिनि, 5, इस्मुन, उस्मुन, सिमुन, सुमुन ऐं ॿियो कहिड़ो सुमन, जंहिंजो पोइ ते शेर में ज़िक्र ख़ालिद तफ़्ताज़ानी वारे में गुज़री आयो। ऐं उन ते वरी इस्तिशहाद पेश कई त सिमुन आयो आहे, सिमुन आयो आहे, उन ते को दलील ॾियो अरब जे कलाम में अहिड़ो को नज़ीर। जी हा, हिकिड़े शाइर जो शेर आहे, बिस्मिल्लज़ी फ़ी कुल्लि सूरतिन सिमुहु, उन ज़ात जे नाले सां शुरू थो कयां जंहिंजो नालो हर सूरत में मौजूदु आहे। त हिते मालूम थियो त सिमुन मां मुराद छा आहे, इस्म आहे
अॼोके सबक़ में इहो थियो। अॻियूं जेको सबक़ ईंदो उहो थोरो मुश्किल बि आहे, छो त उन में इल्म कलाम जे हिकिड़े बहस खे काज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह छेड़े ऐं उन्हनि बहसनि खे छेड़े फ़रीक़ैन जूं ॻाल्हियूं बयानु करे पोइ ॿिन्ही जे दरमियान मुहाकमो कंदा। वल्लाहु आलम बिस्सवाब।